अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फैज़ान हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो फैज़ान हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह पढ़ी या ॿुधी वठे उनखे बुज़ुर्गान दीन जे फैज़ान सां माला माल फरमाए करे वालिदैन समेत उन जी बेहिसाब बख़्शिश करे जन्नतुल फिरदौस में पंहिंजे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फरमाए। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फज़ीलत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जेको शख़्स मूं ते दुरूद शरीफ पढ़ंदो आहे अल्लाह पाक उन ते नज़रे रहमत फरमाईंदो आहे ऐं जंहिं ते अल्लाह पाक रहमत जी नज़र फरमाए उनखे कॾहिं अज़ाब नाहे ॾींदो। हश्र की तेरीगी सियाही में नूर है शम्अ पुरज़िया है दुरूद, छोड़ियो मत दुरूद को काफी राह जन्नत का रहनुमा है दुरूद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद वालिहि व सहबिहि व बारक वसल्लम। 500 सोन जा सिक्का। हज़रत सैयदना अबू अब्बास मुअद्दिब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, हिकु सैयद साहिब मुंहिंजे पाड़े में रहंदो हो जंहिंजा मुआशी हालात पहिरियां सुठा न हुआ। उन्हनि मूंखे पंहिंजो वाक़ियो ॿुधायो त असांजे घर में ॿार जी विलादत थी त घर में का अहिड़ी शइ न हुई जेका पंहिंजे ज़ाल खे खारायां हा। ग़मगीन ज़ाल मूंखां फरियाद कई, ए मुंहिंजा सरताज, तव्हां ते मुंहिंजी हालत ज़ाहिर आहे, मूंखे ख़ुराक जी सख़्त ज़रूरत आहे त जीअं मुंहिंजी कमज़ोरी दूर थिए, ख़ुदा जे वास्ते कुझु करियो। सैयद साहिब फरमाइनि था, मां पंहिंजी ज़ाल जी इहा हालत ॾिसी बेचैन थी वियुसि ऐं नमाज़ इशा खां पोइ राशन जे दुकान ते वियुसि जितां मां सामान वठंदो हुयुसि ऐं उन जो मूं ते कुझु कर्ज़ बि हो। मूं हुनखे पंहिंजे घर जी हालत ॿुधाई ऐं जल्दी रक़म ॾियण जी नीयत सां कुझु ख़ुराक जो सामान तलब कयो, पर हुन साफ़ इनकार करे छॾियो। मां इन ई परेशानीअ जी हालत में ॿिए दुकानदार वटि वियुसि ऐं उनखे बि ईअं चयो जीअं पहिरें दुकानदार खे चयो हो, पर उन बि इनकार करे छॾियो। मतिलब त जंहिं का उम्मीद हुई उन्हनि सभिनी वटि वियुसि पर कंहिं बि मुंहिंजी मदद न कई। मां तमामु घणो उदास थी सोचणु लॻुसि त हाणे काॾे वञा। इन इहे सोचो वीचार में मां दरियाए दजला जे तरफ़ वियुसि। उते हिकु मल्लाह यानी ॿेड़ी हलाइण वारो ॾिठो जेको मुसाफ़िरनि जो इंतज़ारु करे रहियो हो। मूंखे ॾिसी हुन आवाज़ लॻायो त जेकॾहिं को मुसाफ़िर आहे त अची वञे। मां ॿेड़ीअ में सुवार थियुसि ऐं ॿेड़ी हलणु लॻी। ॿेड़ी हलाईंदड़ मूंखां पुछियो, तव्हां किथे वेंदा? मूं चयो, मूंखे मालूम न आहे। मल्लाह हैरान थी चयो, तव्हांखे पंहिंजी मंज़िल जो ई इल्म नाहे ऐं ॿेड़ीअ ते वेही रहिया आहियो। मूं मल्लाह खे पंहिंजे घर जी हालत ॿुधाई त हू वॾी हमदर्दीअ सां चवणु लॻो, मुंहिंजा भाउ, ग़म न करियो, मूंखां जेतिरो थी सघंदो मां तव्हांजी परेशानी हल करण जी कोशिशि कंदुसि। पोइ हुन हिकु हंधि ॿेड़ी रोकी ऐं दरियाए दजला जे किनारे ते हिकु मस्जिद में वठी वञणु लॻो। मुंहिंजा भाउ, हिन मस्जिद में हिकु बुज़ुर्ग ॾींहुं राति इबादत में मसरूफ़ रहंदा आहिनि। तव्हां इन्हनि खां दुआ करायो, अल्लाह पाक चाहियो त ज़रूर तव्हांजी परेशानी जो हल निकिरी ईंदो। सैयद साहिब फरमाइनि था, मां वुज़ू करे मस्जिद में दाख़िल थियुसि त ॾिठुमि त उहो बुज़ुर्ग महराब में नमाज़ अदा करे रहियो आहे। मूं बि 2 रकाअतूं अदा कयूं ऐं सलाम करे उन्हनि जे क़रीब वेझो वेही रहियुसि। पंहिंजे मामूलात खां फ़ारिग़ थी उहे बुज़ुर्ग मूंखे फरमाइण लॻा, अल्लाह पाक तव्हां ते रहम फरमाए, तव्हां केरु आहियो? मूं पंहिंजो सॼो वाक़ियो बयानु कयो। उन बुज़ुर्ग मुंहिंजी ॻाल्हि वॾी तवजो सां ॿुधी ऐं पोइ नमाज़ पढ़णु लॻा। ॿाहिरि बरसाति थियणु लॻी ऐं मां तमामु घणो घबराइजी वियुसि ऐं सोचणु लॻुसि त मां पंहिंजे घर खां केतिरो परे अची वियो आहियां। ख़बर नाहे घर वारा कंहिं हालत में हूंदा। मां इन ई सख़्त बरसाति में पंहिंजे घर कीअं पहुचंदुसि। एतिरे में हिकु शख़्स मस्जिद में दाख़िल थियो ऐं उन बुज़ुर्ग जे क़रीब अची वेही रहियो। बुज़ुर्ग जॾहिं नमाज़ खां फ़ारिग़ थिया त उन शख़्स अर्ज़ु कयो, हुज़ूर, मां फलाणे माण्हूअ जो नुमाइंदो आहियां। उन्हनि तव्हांखे सलाम ऐं कुझु नज़रानो पेश कयो आहे। उहो ॿुधी करे उहो बुज़ुर्ग फरमाइण लॻो, इहा सॼी रक़म हिन सईद शहज़ादे जी ख़िदमत में पेश कयो। उन ताजुब कंदे अर्ज़ु कयो, हुज़ूर, ही 500 दीनार आहिनि। फरमायाऊं, हा, ही सभु इन्हनि खे ॾेई छॾियो। उन सॼी रक़म मूंखे ॾिनी। मां तमामु
रक़म चादर में रखी ऐं हज़रत जो शुक्रियो अदा करे बरसात में पुसंदे घर जे तरफ़ रवानो थियुसि। पंहिंजे इलाक़े में पंहिंजे उन राशन वारे दुकानदार खे चयुमि, अल्लाह पाक पंहिंजे रिस्क जे खज़ाननि मां मूंखे 500 दीनार अता फरमाया आहिनि। तव्हांजो मुंहिंजे मथां जेतिरो कर्ज़ आहे उहो वठो ऐं मूंखे खाधे जो सामान ॾियो। दुकानदार चयो, फ़िलहाल ही रक़म सुभाणे ताईं पाण वटि ई रखो ऐं जेके शयूं घुर्जनि उहे वठो। पोइ हुन शहद, शकर, तिरनि जो तेल, चांवर, चर्बी ऐं खोड़ खाधे जो सामान मूंखे ॾिनो। मूं चयो, मां एतिरो सारो सामान कीअं खणंदुसि? पोइ असां ॿई सामान खणी घर तरफ़ रवाना थियासीं। घर पहुतासीं त दरवाज़ो खुलियल हो। मुंहिंजी ज़ाल मूंखे ॾिसी शिकायत कंदे चयो, तव्हां इन्हीअ नाज़ुक हालत में मूंखे छॾे केॾां विया हुआ? बुख ऐं कमज़ोरी मुंहिंजी हालत ख़राब करे छॾी। मूं चयो, अल्लाह पाक जे फज़ल ऐं करम सां असांजी परेशानी दूर थी वई आहे। ही ॾिसो, गिह, चर्बी, शकर, तेल ऐं घणे मिक़दार में खाधे जो सामान खणी आयो आहियां। हू तमामु घणो ख़ुशि थी ऐं पोइ सभिनी खाधो खाई अल्लाह पाक जो शुक्र अदा कयो। सुबुह जो मूं पंहिंजे ज़ाल खे उहे दीनार ॾेखारींदे सॼो वाक़िओ ॿुधायो त हूअ तमामु घणो ख़ुशि थी ऐं उन ग़ैबी मदद ते अल्लाह पाक जो शुक्र अदा कयो। पोइ असां कुझु ज़मीन ख़रीद कई त जीअं पोखी करे उन जे ज़रिए पंहिंजा ख़र्च पूरा करियूं। अल्लाह पाक उन बुज़ुर्ग जी बरकत सां असांजी तंगदस्ती ऐं गुरबत दूर फरमाई। अल्लाह पाक उन्हनि खे असांजे तरफ़ां सुठी जज़ा अता फरमाए। उयूनुल हिकायात सफ़ो 276 277। अल्लाह पाक जी उन्हनि सभिनी ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। छा अव्हां ॼाणियो था त ही अल्लाह पाक जा नेक बाना ऐं मक़बूल दुआ बुज़ुर्ग केरु हुआ? ही सिलसिले क़ादिरिया रज़विया अत्तारिया जे 9 नंबर जा पीरो मुर्शिद हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैहि हुआ। तारुफ़ ऐं विलादत। सिलसिले क़ादिरिया रज़विया अत्तारिया जे 9 पीरो मुर्शिद अज़ीम ताबई बुज़ुर्ग हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैहि जो नालो मारूफ कुनियत अबू महफूज़ आहे। पाण बगदाद शरीफ़ जे इलाक़े करख में पैदा थिया, इन्हीअ करे खेनि करखी चयो वञे थो। पाण तबए ताबई बुज़ुर्ग ऐं इमाम आज़म अबू हनीफ़ा नौमान बिन साबित रहमतुल्लाह अलैहि जा मुक़ल्लिद हुआ। मसालिक सालिकीन 286 287/1। क़बूल इस्लाम जो वाक़िओ। हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैहि जो ख़ानदान पहिरीं गैर मुस्लिम हो। अल्लाह पाक जी रहमत ऐं संदन बरकत सां सभई इस्लाम जे दामन सां वाबस्ता थी विया। संदन इस्लाम क़बूल करण जो वाक़िओ वॾो दिलचस्प ऐं हैरत अंगेज़ आहे। संदन भाउ बयानु कनि था त मां ऐं मुंहिंजो भाउ हज़रत मारूफ रहमतुल्लाह अलैहि पढ़णु वेंदा हुआसीं। असां उन वक़्तु गैर मुस्लिम हुआसीं। असांजो गैर मुस्लिम उस्ताद ॿारनि खे मआद अल्लाह कुफ्र ऐं शिरक जो सबक़ ॾींदो हो त मुंहिंजो भाउ मारूफ बुलंद आवाज़ सां अहद अहद याने अल्लाह अकेलो आहे, हू हिकु आहे चवंदो हो त गैर मुस्लिम उस्ताद उन्हनि खे ख़ूब मारींदो हुयो। एसि ताईं जो हिकु ॾींहुं हुन खे एतिरो मारियो जो पाण किथे हलिया विया। मुंहिंजी वालिदा रोईंदे ऐं चवंदी हुई, जेकॾहिं अल्लाह पाक मूंखे मारूफ वापसि अता फरमायो त हू जंहिं दीन ते हूंदो मां बि उन ई दीन ते अमल कंदसि। कई सालनि बाद हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे वालिदा वटि आया त वालिदा पुछियो, पुट तूं कहिड़े दीन ते आहीं? पाण इरशाद फरमायाऊं, दीन इस्लाम ते। वालिदा, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह पढ़ियो। हिन तरह मुंहिंजी वालिद मोहतरमा ऐं असां सभई मुस्लमान थी वियासूं। बहरुद्दुमू सफ़ो 39। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। शजरे क़ादिरिया रज़विया अत्तारिया में ज़िक्र ख़ैर। अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादिरी रज़वी ज़ियाई दामत बरकातुहुमुल आलिया पंहिंजे हर मुरीद ऐं तालिब खे शजरे क़ादिरिया रज़विया अत्तारिया अता फरमायो आहे। इन में सिलसिले क़ादिरिया रज़विया अत्तारिया जे 9 तबए ताबई बुज़ुर्ग हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैहि ऐं 10 पीरो मुर्शिद हज़रत सिरी सक़ती रहमतुल्लाह अलैहि जे वसीले सां दुआ कई वई आहे। बहर मारूफ व सरी मारूफ दे बे खुद सरी। अल्फाज ऐं माना।
बहर वास्ते मारूफ भलाई बेखुद सरी फरमा बरदारी दुआ या शेर जो मफहूम। या अल्लाह पाक मूंखे हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह जे तुफ़ैल नेकी ऐं भलाई अता फरमाए ऐं हज़रत सिरी सक़ती रहमतुल्लाह अलैह जे वसीले मूंखे आजिज़ी ऐं इनकिसारी जो पेकर बणाए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अरबी शजरो इमाम अहले सुन्नत आला हजरत इमाम अहमद रज़ा खान रहमतुल्लाह अलैह अरबी शजरो शरीफ बसीग़े दुरूद शरीफ तहरीर फरमायो आहे। संदन उन में हजरत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह जो ज़िक्र ख़ैर हिन तरह कनि था। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अलैहि व अलैहिम व अलल मौला अश-शैख़ मारूफ निल करखी रज़ियल्लाहु तआला अन्हु। ए अल्लाह पाक तू हुजूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते रहमत ऐं बरकत नाज़िल फरमाए ऐं हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे आल व असहाब ऐं असांजे सरदार शेख मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह ते बे। गैर मुस्लिम घराने जो क़बूल इस्लाम हज़रत आमिर बिन अब्दुल्ला करखी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मुंहिंजे पाड़े में हिकु गैर मुस्लिम रहंदो हो। हिकु ॾींहुं हू मूं वटि अची चवणु लॻो, ए अबू आमिर, पाड़ेसरी हुअण जे हैसियत सां मुंहिंजो तव्हां ते हक़ आहे। मां तव्हांखे राति ऐं ॾींहं जे पैदा कंदड़ जो वास्तो ॾेई चवां थो त मूंखे अल्लाह पाक जी कंहिं वली वटि वठी हलो त हू मुंहिंजे लाइ पुट जी दुआ करे। मुंहिंजे दिलि में पुट जी तमामु घणी ख़्वाहिश आहे। मां उनखे साण करे हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में हाज़िर थियुसि ऐं सॼो मुआमिलो अर्ज़ कयो। पाण रहमतुल्लाह अलैह उनखे इस्लाम जी दावत ॾिनी त हू चवणु लॻो, ए मारूफ, अल्लाह पाक जेसिताईं मूंखे हिदायत न ॾींदो तेसिताईं तव्हां मूंखे हिदायत नथा ॾेई सघो। मां तव्हां वटि रुॻो दुआ जे लाइ आयो आहियां। पाण रहमतुल्लाह अलैह कुझु हिन तरह दुआ कई, या अल्लाह पाक इनखे अहिड़ो पुटु अता फरमाए जेको वालिदैन सां हुस्न सुलूक करे ऐं हू ॿई उन जे हथनि ते मुसलमान थी वञनि। अल्लाह पाक पंहिंजे मक़बूल बाने जी दुआ क़बूल फरमाई ऐं उन गैर मुस्लिम खे हिकु अहिड़ो पुटु अता फरमायो जेको पंहिंजी ज़हानत जे सबबु पंहिंजे वक़्त जे सभिनी ॿारनि खां अॻिते वधी वियो। जॾहिं हू कुझु वॾो थियो त उन जे पीउ उनखे पंहिंजे दीन जी तालीम ॾियण जे लाइ छॾियो। उन जी गैर मुस्लिम उस्ताद उनखे हथ में तख़्ती ॾेई अञा ॻाल्हायो ई मस चयो हो त उहो ॿारु चवणु लॻो, मुंहिंजी ज़बान गैर ख़ुदा खे ख़ुदा चवण खां रोके वई आहे ऐं मुंहिंजे दिलि मुंहिंजे रब करीम जी महबत में मसरूफ़ आहे। इन खां पोइ ॿार अहिड़ियूं ख़ूबसूरत ऐं अल्लाह पाक जी सुञाणप जूं गहरियूं ॻाल्हियूं कयूं जो जिन खे ॿुधी करे उस्ताद हैरान थी वियो ऐं उन जी दिलि ज़िंदा थी वई। उन ॼाणे वरितो त दीन इस्लाम ई सचो दीन आहे। उन खां पोइ ॿार कुझु अशआर पढ़िया जिन जो मफ़हूम कुझु हिन तरह आहे। छा उहो ई सचो नाहे जेको रुवारींदो, खिलाईंदो, ज़िंदगी ऐं मौत ॾींदो आहे, मख़लूक लाइ फ़सल पैदा कंदो आहे? यक़ीनन उहो ई इबादत जे लाइक़ आहे। लिहाज़ा जेको उन जो दरवाज़ो छॾे करे कंहिं ॿिए जे दरवाज़े ते वेंदो आहे उहो नुक़सान खणंदो आहे। उहो पंहिंजे बाने खे गुनाह कंदे ॾिसे थो, पोइ बि उन जी पर्दापोशी फरमाए थो, यानी गुनाहनि खे लिकाए थो ऐं पंहिंजे बाने खे बग़ैर घुरण जे अता करे थो। उहो गुनाहगारनि खां बख़्शिश जो मुआमिलो करे थो। जॾहिं गैर मुस्लिम उस्ताद ॿार जो इहो ईमान अफ़रोज़ कलाम ॿुधो, उहो हैरान थी वियो ऐं उन दिलि में ई कलमो शहादत अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह पढ़ियो। पोइ ॿार खे उन जे पीउ वटि आंदाई। जॾहिं पीउ ॿिन्ही खे ईंदे ॾिठो त ख़ुशि थी उस्ताद खां पुछियाईं, तव्हां मुंहिंजे ॿार खे केतिरो ज़हीन पातो? पोइ उन सॼी गुफ़्तगू ॿार जे पीउ खे ॿुधाई। पीउ चयो, ख़ुदा जो कसम, मुंहिंजो ॿारु हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह जी दुआ जी बरकत सां ई इन मक़ाम ऐं मर्तबे ताईं पहुतो आहे। मां गवाही ॾियां थो त अल्लाह पाक जे सवाइ को बि इबादत जे लाइक़ नाहे ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उन जा सच्चा रसूल आहिनि। उन खां पोइ ॿार जी माउ ऐं सभिनी घर वारनि इस्लाम क़बूल कयो। अर्रौज़ुल फ़ाइक़ सफ़ो 186। दुआए वली में वो तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह जो शान
हज़रत अबू महफूज़ मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह अलैह खां ख़ूब इल्म दीन हासिल कयो। संदन पंहिंजे वक़्त जे वॾनि ओलियान मां हिकु हुआ। हज़रत अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मूं हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो ज़ाहिद यानी दुनिया खां बेरग़बत को बि न ॾिठो। पाणी ते हलण ऐं हवा में उॾामण। हज़रत इब्ने मरदवैया रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था असां हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जी सुहबत में वेठा हुआसीं। उन ॾींहुं मूं पाण रहमतुल्लाह अलैह जो चेहरो मुबारक खिलंदो ॾिसी करे अर्ज़ु कयो, ए अबू महफूज़, मूंखे ख़बर पई आहे त तव्हां पाणी ते हलंदा आहियो। त पाण रहमतुल्लाह अलैह फरमायाऊं, मां कॾहिं पाणीअ ते न आहियां हलियो, बल्कि जॾहिं मां पाणीअ खे पार करण जो इरादो कंदो आहियां त उन जूं ॿई तरफ़ूं पाण में मिली वेंदियूं आहिनि ऐं मां उन ते क़दम रखी हलण लॻंदो आहियां। हज़रत हसन बिन अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था माण्हू चवनि था त हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह पाणी ते हलंदा आहिनि। जेकॾहिं मूंखे चयो वञे त संदन हवा में उॾामंदा आहिनि त मां हिन ॻाल्हि जी बि तस्दीक़ कंदुसि। बारगाह मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह में आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़ारसी शेर में अर्ज़ कनि था, तर्जुमो, ए हज़रत मारूफ़ करख़ी, ए नेकियुनि जा बादशाह, असांखे नेकी जी तरफ़ राह ॾे। मक़ामे मारूफ़ ऐं उलूम जी असल। किरोड़े हंबलियुनि जे अज़ीम पेशवा हज़रत इमाम अहमद बिन हंबल ऐं तमामु वॾा मुहद्दिस हज़रत यहया बिन मुईन रहमतुल्लाहि अलैहिमा अक्सर हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह वटि अची मसअला मालूम कंदा हुआ। हज़रत सैयदना इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जो पुटु हज़रत अब्दुल्लाह रहमतुल्लाह अलैह चए थो त मां पंहिंजे वालिद मोहतरम खे अर्ज़ु कयो, मूंखे ख़बर पई आहे त अवां हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह वटि वेंदा हुआ, छा उन्हनि वटि इल्म हदीस हो? त पाण फरमायाऊं, ए मुंहिंजी दिलि जा टुकड़ा, उन्हनि वटि मुआमिले जी असल यानी अल्लाह पाक जे तक़वा यानी अल्लाह पाक खां डिॼणु हो। क़ुतुल क़ुलूब 263/1। सजदो सहव जो मुआमिलो। किरोड़े हंबलियुनि जा अज़ीम पेशवा हज़रत इमाम अहमद बिन हंबल ऐं तमामु वॾा मुहद्दिस हज़रत यहया बिन मुईन रहमतुल्लाहि अलैहिमा हिकु दफ़े हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह वटि आया। हज़रत यहया बिन मुईन रहमतुल्लाह अलैह फरमायो, मां उन्हनि खां सजदे सहव जे मुतालिक़ पुछणु चाहियां थो। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह इन्हनि खे ख़ामोश रहण जो फरमायो, पर हू ख़ामोश न रहिया ऐं अर्ज़ु कयो, ए अबू महफूज़, तव्हां सजदे सहव जे मुतालिक़ छा था फरमायो? हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो, ही दिलि लाइ सज़ा आहे त नमाज़ खां गाफ़िल थी ॿिए तरफ़ छो तवजो ॾिनी। इहो ॿुधी करे हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमायो, ही ॻाल्हि संदन जी ज़िहानत ते दलालत करे थी। तारीख़ बगदाद 201/202/13। आदात मुबारका ऐं पाकीज़ा किरदार। सिलसिले आलिया क़ादिरिया रज़विया अत्तारिया जे 9 नंबर वारा तबई ताबे बुज़ुर्ग हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह बग़ैर कंहिं ज़रूरत जे को सबब इख़्तियार न फरमाईंदा हुआ, बल्कि बक़द्रे ज़रूरत वठंदा हुआ। पाण रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त मां पंहिंजे रब जे घर में महिमान आहियां। जेकॾहिं हू मूंखे खाराईंदो आहे त खाई छॾींदो आहियां ऐं जेकॾहिं हू मूंखे बुखियो रखंदो आहे त सब्र कंदो आहियां। एसि ताईं जो हू मूंखे खाराए पाण रहमतुल्लाह अलैह का शइ जमा करे न रखंदा हुआ, न ई डिघियूं उमीदूं लॻाईंदा हुआ, बल्कि संदन विलायत जे उन अज़ीम मर्तबे ते पहुतल हुआ जो हिकु नमाज़ खां पोइ ॿी नमाज़ ताईं ज़िंदा रहण जी उमीद न हूंदी हुई। जॾहिं ज़ुहर जी नमाज़ पढ़ाए वठंदा हुआ त पंहिंजे पाड़ेसिरी खे फरमाईंदा पंहिंजे लाइ को अहिड़ो शख़्स तलाश करियो जेको तव्हांखे असर जी नमाज़ पढ़ाए। ॼण पाण अल्लाह पाक जे प्यारे ऐं आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे हिन फरमाने आली शान उन ज़ाते पाक जे क़सम जंहिंजे दस्ते कुदरत में मुंहिंजी जान आहे, जॾहिं मां पंहिंजूं अखियूं छंडींदो आहियां त ही गुमान कंदो आहियां त किथे मुंहिंजूं पलकूं खुलण खां पहिरियां अल्लाह पाक मुंहिंजो रूह कब्ज़ न फरमाए, ऐं जॾहिं पंहिंजूं पलकूं खणंदो आहियां त ही गुमान कंदो आहियां त किथे इन्हनि खे छंडण खां पहिरियां मौत जो वाइदो न अची वञे, ऐं जॾहिं को लुक़्मो खाईंदो आहियां त ही गुमान थींदो आहे त इन खे निड़ीअ खां लाहे न सघंदुसि जो मौत उन खे निड़ीअ में रोके छॾींदो। ए औलादे आदम, जेकॾहिं तव्हां अक़ुल रखंदा आहियो त पंहिंजो पाण खे मुअल्लन में शुमार करियो, छो त तव्हां खां जेको वाइदो कयो वञे थो उहो थी रहंदो। शुअब अल ईमान
355/7 हदीस 10,564। ए आशिक़ाने ओलिया कराम, ज़िंदगी ॿिनि घड़ियुनि जी आहे। असांखे ख़बर नाहे त असां पंहिंजी ज़िंदगी जो अक्सर हिसो गुज़ारे चुका आहियूं या घटि। अलबत्ता मूं कंहिं वक़्तु किथे बि अची सघे मौत किथे बि कंहिं वक़्तु बि अची सघे थी। काश असां मरण खां पहिरियां मौत जी तयारी कंदड़ बणिजूं ऐं हर वक़्तु मौत खे यादि कंदा रहूं। काश असां सुन्नतुनि जी राह ते हली पऊं। ए काश जॾहिं असांजो आख़िरी वक़्तु हुजे, चपनि ते कलमे तय्यबा ऐं दुरूद सलाम हुजे, मदीने पाक में हुजूं ऐं अखियुनि साम्हूं जलवा-ए मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हुजे। ईमान पे दे मौत मदीने की गली में, मदफन मेरा महबूब के कदमों में बना दे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अज़ान ॾींदे कप कपी तारी थियण। अबू बकर बिन अबू तालिब रहमतुल्लाह अलैह बयान कनि था, मां हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह जे मस्जिद में दाख़िल थियुसि। असां हिकु जमात जी सूरत में हुआसीं। पाण रहमतुल्लाह अलैह बि घर खां मस्जिद तशरीफ़ वठी आया ऐं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह चयो। असां सलाम जो जवाबु ॾिनो। पाण रहमतुल्लाह अलैह दुआ कई त अल्लाह पाक तव्हांखे चैन ऐं सलामती वारी ज़िंदगी अता फ़रमाए ऐं असांखे ऐं तव्हांखे दुनिया में ग़मनि खां राहत अता फ़रमाए। पोइ पाण आज़ान ॾियण लाइ वधिया ऐं आज़ान ॾियणु शुरू कई त बेक़रार थी विया ऐं संदन ते ख़ौफ़े ख़ुदा सबब कप कपी तारी थी वई। जॾहिं पाण अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह चयो त संदन पिंबण ऐं ॾाढ़ी जा वार उभा थी विया। मूंखे ख़ौफ़ थियो त पाण अज़ान मुकमल न करे सघंदा ऐं संदन चेल बि झुकी वई। क़रीब हो जो ज़मीन ते तशरीफ़ आणनि हा। रातो रात बगदाद शरीफ़ खां मक्के पाक सिलसिले आलिया क़ादरिया जे बुज़ुर्ग हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़े तवाफ़ करण जी ख़्वाहिश थी। पाण रातो रात पंहिंजे शहर खां मक्के शरीफ़ पहुची विया ऐं तवाफ़ करे वापसि तशरीफ़ वठी आया। ए आशिक़ाने ओलिया, अल्लाह पाक पंहिंजे ओलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम खे वॾी अज़मत ऐं बुज़ुर्गी सां नवाज़ियो आहे। ओलिया कराम जी करामात मां हिकु क़िस्म खे तयुल अर्द चयो वेंदो आहे। उन जो मतिलबु आहे त ज़मीन जो सोढ़ो थियणु। अल्लाह पाक जा ही ओलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम अल्लाह पाक जी अता सां हिकु क़दम में केतिरनि ई मीलनि जो सफ़र करे वठंदा आहिनि। ॼण महीननि जो सफ़र कलाकनि मिंटनि में तय थी वेंदो आहे। असांजे पीरो मुर्शिद हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह बि उन्हनि ओलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम मां हुआ। जेको अल्लाह पाक चाहियो उहो ई थियो। सिलसिले क़ादरिया रज़विया अतारिया जे नाए पीरो मुर्शिद हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत सरापा अज़मत में हिकु शख़्स हाज़िर थी अर्ज़ कयो, अॼु सुबुह असां वटि ॿारु ॼाओ आहे ऐं मां सभिनी खां पहिरियां तव्हां वटि हीअ ख़बर खणी आयो आहियां त जीअं तव्हांजी बरकत सां असांजे घर में ख़ैर नाज़िल थिए। हज़रत मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह फरमायो, अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। हिते वेही रहो ऐं 100 भेरा ही चओ, माशा अल्लाह कान, यानी अल्लाह पाक जेको चाहियो उहो ई थियो। हिन 100 दफ़ा ही पढ़ी वरितो त पाण ॿीहर पढ़ण जो फरमायो। उन 100 दफ़ा वरी पढ़ियो त पाण वधीक पढ़ण जो फरमायो। मतिलबु त हिन तरीक़े सां 5 दफ़ा पढ़ण जो फरमायो। एतिरे में हिकु वज़ीर जी माउ जो ख़ादिम हिकु ख़त ऐं थेली खणी हाज़िर थियो ऐं चयो, या सय्यदी उम्मे जाफ़र तव्हांखे सलाम चए थी। हिन हीअ थेली अव्हांजी ख़िदमत में मोकिली आहे ऐं अर्ज़ कयो आहे त तव्हां ग़रीबनि ऐं मिस्कीननि में हीअ रक़म विरहायो। हीअ ॿुधी करे पाण रहमतुल्लाह अलैह आणींदड़ खां फरमायो, रक़म जी थेली हिन शख़्स खे ॾेई छॾियो। हिन जे घर में ॿारु ॼाओ आहे। क़ासिद यानी पैगाम आणींदड़ अर्ज़ कयो, ही 500 दिरहम आहिनि, छा सभई खेसि ॾेई छॾियां? पाण फरमायूं, हाओ, सॼी रक़म खेसि ॾेई छॾियो। हिन 500 दफ़ा माशा अल्लाह कान चयो हो। पोइ उन शख़्स ॾांहुं मुतवजा थी करे फरमायाऊं, ही 500 दिरहम तव्हांखे मुबारक हुजनि। जेकॾहिं अञा वधीक पढ़ो हा त असां बि ओतिरो ई मिक़दार वधीक ॾेई छॾियूं हा। वञो हीअ रक़म पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कयो। उयूनुल हिकायात सफ़ो 277। मैं हूँ साइल मैं हूँ मंगता, या करखी मेरी झोली भर दो, हाथ बढ़ाकर डाल दो टुकड़ा, या करखी मेरी झोली भर दो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद।
मुसीबतुनि ते सब्र क़ुर्ब इलाही जो ज़रीओ आहे। बारगाह हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह में कंहिं अर्ज़ु कयो, या सय्यदी, मूंखे ॿुधायो त मां अल्लाह पाक जे क़ुर्ब याने नज़दीकी कीअं हासिल करे सघां थो। पाण रहमतुल्लाह अलैह उन जो हथु पकड़े हिकु अमीर जे दरवाज़े ते वठी विया। दरवाज़े ते हिकु ग़ुलाम बीठो हो जंहिंजी हिकु टंग टुटी पई हुई। पाण रहमतुल्लाह अलैह उन तरफ़ इशारो करे उन शख़्स जो हथु पकड़े इरशाद फरमायो, हिन जिहां थी वञो, अल्लाह पाक जो क़ुर्ब याने नज़दीकी हासिल करे वठंदो। याने जंहिं तरह हीउ ग़ुलाम टुटल टंग जे बावजूद पंहिंजे आका जे दरवाज़े ते हाज़िर आहे, अहिड़ी तरह तव्हां बि हर हाल में पंहिंजे रब जी रिज़ा ते राज़ी रहो ऐं उन जी इबादत कंदा रहो। अर्रौज़ुल फ़ाइक़ सफ़ो 183। हज़रत मारूफ़ करख़ी जो गौस पाक खे सलाम। ख़लीफ़ा गौस आज़म शेख अली बिन हेती रहमतुल्लाह अलैह बयान कनि था, मां शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह सां गॾु हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार मुबारक ते हाज़िर थियुसि। मुंहिंजा पीरो मुर्शिद हुज़ूर गौस पाक रहमतुल्लाह अलैह सलाम कयो त हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार शरीफ़ मां आवाज़ आयो, वालैकुम सलाम या सय्यद अहल ज़मान, याने ए ज़माने जा सरदार तव्हां ते बि सलाम हुजे। बहजतुल इसरार सफ़ो 53। जो वली कब्ल थे या बाद हुए या होंगे, सब अदब रखते हैं दिल में मेरे आका तेरा। अल्लाह पाक जी बारगाह में आजिज़ी ऐं इनकिसारी। हज़रत सैयदना क़ासिम बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जो पाड़ेसिरी हुयुसि। हिकु राति मूं संदन खे रोईंदे ऐं ही अशार पढ़ंदे ॿुधो। तर्जुमो, कहिड़ी शइ मूंखां गुनाह कराइण चाहे थी, मूंखे गुनाहनि में मशगूल रखंदी आहे ऐं मूंखां परे नाहे थींदी। 2, जेकॾहिं तूं मूं ते रहम फरमाईंदे बख़्शे छॾींदे त गुनाह मूंखे कुझु नुक़सान नथा पहुचाए सघनि। हाणे त मूं ते पोढ़ाइप अची चुकी आहे। दुआए मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह। सिलसिले क़ादरिया रज़विया अतारिया जे नाए पीरो मुर्शिद हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत सरापा अज़मत में हिकु शख़्स हाज़िर थी अर्ज़ु कयो, या सय्यदी, याने ए मुंहिंजा सरदार, दुआ फरमायो त अल्लाह पाक मुंहिंजे दिलि खे नरम करे छॾे। त पाण हिन खे इन दुआ जे पढ़ण जी तरग़ीब ॾिनी, याने ए दिलुनि खे नरम फरमाइण वारा, मुंहिंजी दिलि खे बि नरम कर। हिन खां पहिरियां जो तूं मौत जी वक़्तु उन खे नरम करीं। अर्रौज़ुल फ़ाइक़ सफ़ो 185। आमीन बिजाह ख़ातम नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। रिक़त क़ल्बी कंहिंखे चवंदा आहिनि? दिल जी नरमी खे रिक़त क़ल्बी चइबो आहे। ही अल्लाह पाक जी वॾी नेमत आहे। हदीस पाक में आहे त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, रिक़त क़ल्ब याने दिल जी नरमी ऐं गिरिया वग़ैरह जे वक़्तु दुआ गनीमत समझो जो उहा रहमत आहे। उलमाए कराम दुनिया में सआदत मंदी जे अलामतुनि मां हिकु अलामत दिल जी नरमी बयान कई आहे। कल्ब पत्थर से भी सख्त है, इसको नरमी अता कीजिए, जगमगा दीजिए कल्बे सियाह, लुत्फ बदरुद्दुजा कीजिए। तक़वा जी बेहतरीन मिसाल। हज़रत उबैद बिन मोहम्मद वर्राक़ रहमतुल्लाह अलैह बयान कनि था, हिकु दफ़े हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह किथे वञी रहिया हुआ त रस्ते में हिकु काठी पई हुई। पाण उन ते पेर रखी गुज़रण जे बजाए उन तां टप ॾेई गुज़रिया। संदन ख़िदमत में अर्ज़ु कयो वियो, इन तां टप ॾियण जी कहिड़ी वजह आहे? फरमायाऊं, इन लाइ त जीअं इन ते पेर रखण सां उहो टुटी या कमज़ोर थी वञे या उन ते निशान पइजी वञनि, जंहिंजे करे पाण रहमतुल्लाह उन ते पेर न रखियो त जीअं उन जो मालिक बाद में परेशान न थिए। अमीर अहले सुन्नत जा एहतियात। मुंहिंजा पीरो मुर्शिद अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुमुल आलिया यादगार असलाफ याने संदन जे आमालो किरदार खे ॾिसी करे बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम जी यादि ईंदी आहे। पाण बि निहायत मुहताज फिद दीन याने दीन जे मुआमिले में एहतियात करण वारा आहिनि। संदन हुकूकुल इबाद जे मुआमिले में एहतियात जो हिकु वाक़िओ पढ़ो ऐं पाण माण्हुनि जे हक़नि जो ख़्यालु रखण जो ज़हन बणायो। नवाब शाह बाबुल इस्लाम सिंध पाकिस्तान जे हिकु इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो आहे त हिकु भेरो अमीर अहले सुन्नत सां गॾिजी कुझु इस्लामी भाइर किथे तशरीफ़ खणी वञी रहिया हुआ।
ख़ुशकिस्मती सां मां बि गॾु हुयुसि। हिक घिटी मां गुज़रंदे अॻिते बजरी रखियल नज़र आई। पाण फरमायाऊं त जेकॾहिं असां हितां खां गुज़रंदासीं त डपु आहे त बजरी जे कुझु हिसो पखिड़िजी करे ज़ाया थी वेंदो। तंहिं करे मुनासिब इहो आहे त असां ॿिए हंधा निकिरी वञूं, जीअं त ॿी घिटीअ जो रस्तो इख़्तियार कयो वियो। हुक़ूक़ुल इबाद जा एहतियात सफ़ो 16। अल्लाह पाक जी अमीर अहल सुन्नत ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। महब्बत दुनिया खां छोटकारे जो फल। सिलसिले आलिया क़ादरिया रज़विया अतारिया जे 10 पीर मुर्शिद हज़रत सिरी सक़ती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मूं हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में अर्ज़ कयो, अल्लाह पाक जा फर्मा बरदार बाना कहिड़े सबब सां उन जी इताअत ऐं फर्मा बरदारी करण ते क़ादिर थियनि था। इरशाद फरमायो, उन्हनि जे दिलुनि मां दुनिया जी मोहब्बत निकिरी वञण जे करे। जेकॾहिं उन्हनि जे दिलुनि में दुनिया जी मोहब्बत हुजे हा त हू हिकु सजदो बि सही तरह सां न करे सघनि हा। बगदाद शरीफ़ में फ़ौत थियण जो हुकुम। हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह बगदाद शरीफ़ जे बारे में पंहिंजे इरादे जो इज़हार कंदे फरमाइनि था, मूंखे त बगदाद में फ़ौत थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे, छाकाणि त हिन शहर जा नेक माण्हू सचे अबदालनि मां आहिनि। इंतकाल शरीफ़। इल्मो अमल फैज़ ऐं करम जो चमकंदड़ आफ़ताब 2 मुहर्रम शरीफ़ 200 हिजरी में हिन दुनिया खां सुए आख़िरत रवानो थियो। पाण रहमतुल्लाह अलैह जी नमाज़ जनाज़ा में 3 लख माण्हुनि शिरकत कई। अरोज़ुल फ़ाइक़ सफ़ो 188। पाण रहमतुल्लाह अलैह जे अज़ीम शान मज़ार शरीफ़ बगदाद मुअल्ला में हुज़ूर गौसे पाक शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार शरीफ़ खां कुझु फ़ासिले तक़रीबन 6 किलोमीटर ते आहे। हज़ारे आशिक़ाने ओलिया संदन मज़ार शरीफ़ ते हाज़िर थी पंहिंजे दिलनि खे तस्कीन ॾींदा ऐं दुआउनि जी क़बूलियत खां फैज़याब थींदा आहिनि। 1,20,000 गुनहगारनि खां अज़ाब दूर थी वियो। हिकु बुज़ुर्ग खां मनक़ूल आहे त मूं पंहिंजे भाउ खे मरण जे 1 साल खां पोइ ख्वाब में ॾिसी पुछियो, ए मुंहिंजा भाउ, मा फ़अलल्लाहु बिक, यानी अल्लाह पाक अव्हां सां कहिड़ो मुआमिलो फरमायो? त हुन जवाब ॾिनो, हाणे मूंखे आज़ाद कयो वियो आहे, छाकाणि त जॾहिं हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह असां वटि दफ़न थिया त पाण रहमतुल्लाह अलैह जे अॻियां पोयां खाॿे ऐं साॼे तरफ़ अज़ाब में गिरफ़्तार 33,000 गुनहगारनि खे नजात मिली वई। अर्रौज़ुल फ़ाइक़ सफ़ो 188। मक़ाम मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह। हज़रत अहमद बिन फ़तह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मूं हज़रत बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह खे ख्वाब में ॾिठो। मूं पुछियो त अल्लाह पाक हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह सां कहिड़ो मुआमिलो फरमायो? त उन्हनि चयो त अफ़सोस, असांजी ऐं उन जे विच में तमामु घणा पर्दा आहिनि। हज़रत मारूफ़ रहमतुल्लाह अलैह जन्नत जे शौक़ ऐं जहन्नम जे ख़ौफ़ खां अल्लाह पाक जी इबादत न कंदा हुआ, बल्कि क़ुर्ब इलाही यानी अल्लाह पाक जी वेझड़ाई जे शौक़ में इबादत कंदा हुआ। लिहाज़ा अल्लाह पाक उन्हनि खे रफ़ीक़ आला जे तरफ़ खणी वरितो ऐं पंहिंजे ऐं उन्हनि जे विच जा पर्दा खणी छॾिया। ही उहो मुजर्रब इक्सीर आहे। लिहाज़ा जंहिंखे बारगाहे इलाही में का ज़रूरत पेश करणी हुजे त उनखे घुर्जे त हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते हाज़िर थी अल्लाह पाक खां दुआ घुरे त इंशा अल्लाहुल करीम उन जी दुआ ज़रूर क़बूल थींदी। सफ़तुल सफ़वत 214/2 ज़रूरत पूरी थी वई। हज़रत सिदना मोहम्मद बिन अब्दुर्रहमान ज़ुहरी रहमतुल्लाह अलैह बयान कनि था त मूं पंहिंजे वालिद हज़रत सिदना अब्दुर्रहमान रहमतुल्लाह अलैह खे ही फरमाईंदे ॿुधो त हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जे क़ब्र अनवर ते सभई ज़रूरतूं पूरियूं थींदियूं आहिनि ऐं जेको बि उन जे मज़ार जे वेझो 100 दफ़ा सूरह इख़लास जी तिलावत करे पोइ अल्लाह पाक खां सुवाल करे त अल्लाह पाक उन जी ज़रूरत खे पूरो फरमाए छॾींदो। मुंहिंजो कमु थी वियो। हज़रत यहया बिन सुलेमान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मूंखे हिकु हाजत हुई ऐं मां काफ़ी तंग दस्त हुयुसि। हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जे क़ब्र अनवर ते मुंहिंजी हाज़िरी थी। मूं 3 दफ़ा सूरत इख़लास जी तिलावत कई ऐं उन जो सवाब पाण रहमतुल्लाह अलैह ऐं सभिनी मुस्लमाननि जे अरवाह खे पहुचायो। पोइ पंहिंजी ज़रूरत बयानु कई। जीअं ई मां उतां वापसि वयुसि मुंहिंजी हाजत पूरी थी चुकी हुई। अरोज़ुल फ़ाइक़ सफ़ो 188।
क़बूलियत दुआ जो मक़ाम। वालिद आला हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती नक़ी अली ख़ान रहमतुल्लाह अलैह दुआउनि जी क़बूलियत जा मक़ामात बयान कंदे पंहिंजे किताब अहसनुल विआइ लि आदाबि दुआ में फरमाइनि था, मज़ार फ़ाइज़ुल अनवार सैयदना मारूफ करख़ी रहमतुल्लाह अलैह यानी संदन मज़ार शरीफ़ दे दुआ क़बूल थींदी आहे। फ़ज़ाइल दुआ सफ़ो 137। मज़ारत ओलिया जूं बरकतूं। हज़रत अहमद बिन अब्बास रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां बगदाद शरीफ़ खां निकतुसि त हिकु अहिड़े शख़्स सां मुलाक़ात थी जिते इबादत जा आसार नज़र अची रहिया हुआ। हुन मूंखां पुछियो, तव्हां किथां खां अची रहिया आहियो? मूं ख़्वाब ॾिठो आहे। मूं जवाब ॾिनो, बगदाद खां भॼी अची रहियो आहियां, छाकाणि त मूं ते फ़साद ॾिठो आहे। तंहिं करे मूंखे डपु आहे त उते जे माण्हुनि खे ज़मीन में न दॿायो वञे। उन्हनि बुज़ुर्गनि फरमायो, तव्हां वापसि हलिया वञो ऐं न डिॼो, छाकाणि त बगदाद में 4 अहिड़नि ओलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम जा मज़ार आहिनि जिन जी बरकत सां बगदाद वारा सभु मुसीबत खां महफ़ूज़ आहिनि। मूं पुछियो, उहे केरु आहिनि? जवाब ॾिनाऊं, हज़रत इमाम अहमद बिन हम्बल, हज़रत मारूफ करख़ी, हज़रत बिशर हाफ़ी ऐं हज़रत मंसूर बिन अम्मार रहमतुल्लाहि अलैहिम। सो मां वापसि अची वियुसि। उन्हनि अल्लाह वारनि जे मज़ारनि जी ज़ियारत कई ऐं उन साल मां बगदाद खां न निकतुसि। तारीख़ बगदाद 133/1। अल्लाह पाक जी उन्हनि सभिनी ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। 4 मशाइख़ ज़िंदन जियां इख्तियार रखनि था। हज़रत सैयदना शेख अली बिन हेती रहमतुल्लाह अलैह फरमायो, मूं 4 बुज़ुर्गनि खे ॾिठो जेके पंहिंजे क़ब्रनि में बि ज़िंदन जियां इख्तियार रखनि था। इन्हनि मां हिकु हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी, ॿिया हज़रत शेख मारूफ करख़ी, टियां हज़रत सैयदना शेख अक़ीली मुनजिही ऐं चौथां हज़रत सैयदना शेख हया बिन क़ैस हर्रानी रहमतुल्लाहि अलैहिम आहिनि। बहजतुल इसरार सफ़ो 124। अल्लाह गनी शान वली राज दिलों पर दुनिया से चले जाएं हुकूमत नहीं जाती। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मुझे वसीले खां दुआ कर। हज़रत मारूफ करख़ी रहमतुल्लाह अलैह जे भाइटे हज़रत याक़ूब रहमतुल्लाहि अलैह जो बयान आहे, मुंहिंजे चाचा जान मूंखे फरमायो, पुट जॾहिं तव्हां खे अल्लाह पाक खां का हाजत हुजे त मुंहिंजो वास्तो ॾेई उन खां सुवाल कजांइ। हिलियतुल ओलिया 408/8 हदीस 12701। हज़रत सरी सक़ती रहमतुल्लाह अलैह बयान कनि था, पाण रहमतुल्लाह अलैह मूंखे नसीहत कई त जॾहिं तव्हां खे कुझु घुर्जे त हिन तरह तलब कयो, या अल्लाह पाक मारूफ करख़ी जे सदक़े मूंखे फिलाणी शइ अता फरमाए त यक़ीनन उहा शइ तव्हां खे मिली वेंदी। हज़रत मारूफ करख़ी रहमतुल्लाह अलैह जी क़ब्र जी शान। 5 सदी हिजरी जा अज़ीम बुज़ुर्ग हज़रत ख़तीब बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हज़रत शेख मारूफ करख़ी रहमतुल्लाह अलैह जे क़ब्र मुबारक हाजतूं ऐं ज़रूरतूं पूरी थियण लाइ मुजर्रब याने आज़मायल आहे। 6 सदी हिजरी जे जलीलुल क़द्र मुहद्दिस हज़रत अल्लामा अब्दुर्रहमान बिन अली जौज़ी रहमतुल्लाह अलैह लिखनि था, हज़रत सैयदना मारूफ करख़ी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार जी हाज़िरी तिरयाक़ ऐं मुजरब अमल आहे। 13 सदी हिजरी जे फ़िक़्ह हनफ़ी जे अज़ीम इमाम हज़रत अल्लामा सैयद इब्न आबिदीन शामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हज़रत मारूफ करख़ी रहमतुल्लाह अलैह तमामु वॾनि बुज़ुर्गनि मां आहिनि। संदन जूं दुआऊं क़बूल थींदियूं हुयूं। उन्हनि जे मज़ार शरीफ़ जे वसीले सां बरसात जे लाइ दुआ कई वेंदी आहे। पाण रहमतुल्लाह अलैह हज़रत सरी सक़ती रहमतुल्लाह अलैह जा उस्ताद मोहतरम हुआ। रद्दुल मुख़्तार 141/1। ए आशिक़ाने ओलिया, अॻे जो ज़मानो केतिरो सुठो हो। माण्हू ख़ुशि अक़ीदा ऐं ओलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम जी बारगाहुनि में हाज़िरी ॾींदड़ बल्कि उन्हनि जे वसीले सां दुआऊं कंदड़ हूंदा हुआ। हाणे जंहिं बुज़ुर्ग हज़रत मारूफ करख़ी रहमतुल्लाह अलैह जा फ़ज़ाइल बयान कया, इहे पाण तमामु वॾा आलिम ऐं मुफ़्ती हुआ। संदन बहितरीन इल्मी कारनामो बसूरत फ़तावा शामी दुनिया भर में मशहूर ऐं मारूफ आहे। ऐं अल्लामा शामी रहमतुल्लाह अलैह ओलिया किराम
रहमतुल्लाहि अलैहिम जे शान बयान करे रहिया आहिनि। काश उन्हनि जे किताबनि मां फ़ाइदो वठंदड़ उन्हनि जी ज़ात ऐं किरदार खे बि फॉलो कनि ऐं औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम बाबति पंहिंजा अक़ीदा ऐं नज़रिया दुरुस्त कनि। डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान मरहूम जो कालम। डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान मरहूम लिखनि था, भोपाल में हिकु जय्यद आलिम साहिब असां स्कूल जे ॿारनि खे औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम जे बारे में ॿुधायो ऐं पंहिंजो मक़सदु पूरो करण लाइ हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जो वसीलो पेश करण जी तरग़ीब ॾियारी हुई। इहा दुआ ही हुई। तर्जुमो: ए अल्लाह पाक, हज़रत मारूफ़ करख़ी जे वास्ते मुंहिंजो मक़सूद जल्द अता फ़रमाए। हज़रत मारूफ़ करख़ी जे वास्ते आसमानी ऐं ज़मीनी आफ़तुनि खां हिफ़ाज़त फ़रमाए। हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जे बारे में ही कालम जंग 13 जुलाई में छपण जे 2 ॾींहं खां पोइ कराचीअ मां हिकु दोस्त जो फ़ोन आयो त उन्हनि खे ही कालम बेहद पसंदि आयो ऐं उन्हनि हिन जूं 200 कॉपियूं दोस्तनि ऐं ॼाणण वारनि में विरहायूं। पोइ उन्हनि हिकु दुआ जी वॾी बरकत हिन तरह बयानु कई त उन जे हिकु दोस्त जो पुटु 3 साल खां गुम थी वियो हो। वॾी कोशिश ऐं तलाश ऐं पुलिस में रिपोर्ट दर्ज कराइण जे बावजूदि पुटु न मिली सघियो हो ऐं दिलि ते सब्र जो पथर रखी वेही रहिया। उन्हनि पंहिंजे दोस्त खे ही कालम पढ़ाए हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जे वास्ते सां दुआ करण जो चयो। तंहिं करे उन्हनि वुज़ू कयो, 2 रकात नफ़िल दुआए हाजत पढ़ी ऐं निहायत रिक़त सां अल्लाह पाक खां हज़रत मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जे वसीले सां पंहिंजे पुट जी वापसी जी दुआ कई। उन्हनि जे चवण मुताबिक़ उहे नमाज़ ऐं दुआ करे वेही रहिया। 1/2 कलाक बि न गुज़रियो हो जो दरवाज़ो वॻो। उन्हनि ॿाहिरि वञी ॾिठो त पंहिंजो पुटु साम्हूं ॾिठाई को खेसि दरवाज़े ते छॾे वियो हो। जंग अख़बार 13 जुलाई। अल्लाह पाक जी उन्हनि सभिनी ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम।